मूंखे ख़बर ॾींदा हलूं। सज्जाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो वेझो मुबारकपुर वासिण पीरसन औरत मुबैना ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ बासरनि ऐं माइटनि जी नाजाइज़नि ख़िलाफ़ क़ुरान पाक खणी एहतिजाज कयो आहे। पीरसन औरत माई सोढी मोहतम मुबैना माइटनि पारां विकिरो कयल संदन हिसे जी ज़मीन में एहतिजाजी कैंप क़ाइमु करे क़ुरान पाक लोॾे वस वारनि खां इंसाफ़ जी घुर कंदे पीरसन औरत माई सोढी मोहतम दाहींदे इल्ज़ाम लगायो आहे त मुंहिंजे ॾेरनि वटि 4 एकड़ ज़मीन आहे, जंहिंमें 1 एकड़ ज़मीन मुंहिंजे मरहूम मुड़ुस धणी बख़्श मोहतम जो हक़ आहे, जेका ज़मीन मुड़ुस जे भाइटनि ख़ुदा बख़्श पुनल मोहतम ऐं ॿियनि खोखर बिरादरीअ जे माण्हुनि जमालुद्दीन ऐं शाहनवाज़ खोखर खे विकिरो करे खेनि खातो ॾेई छॾियो आहे। एहतिजाज कंदड़ पीरसन औरत ॿुधायो त आउं इंतिहाई मिसकीन आहियां। मुंहिंजे मुड़ुस या भाइटिया ऐं खोखर धुर जा माण्हू हक़ खसे नाहक़ करे रहिया आहिनि, जंहिं बाबति SSP सखर खे दाह बि ॾिनी आहे पर इंसाफ़ नथो मिले। एहतिजाज कंदड़ औरत DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त मरहूम मुड़ुस जे हिसे में ईंदड़ 1 एकड़ ज़मीन ॾियाराए इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल धुर जे जमालुद्दीन खोखर राब्तो करण ते ॿुधायो त मोहतमनि खां पैसनि में ज़मीन ख़रीद कई आहे, जंहिंजो खातो बि मिलियल आहे। जेकॾहिं पीरसन औरत जो मसइलो माइटनि सां आहे त पाण में वेही हल कनि, बाक़ी मुंहिंजे खाते वारी ज़मीन ते कब्ज़ो करण खां पासो कनि। अपनी खरीदारी है मेरा अपनी मुड़स की मिल्कायत कब्जा की वेंदन खोखर तंहिं विच मुबारकपुर आला ऐसे जो 2 लाख गिन जका पूरी FAR कर के नहीं तो मेरे को थदा पट वेंदा पे। अज मेरे को 8वां ॾींहुं है 2 चक्कर मेरे कुरान पाक चातालन तभी ना रहिए खोखर जिठो ने मेरे को अपनी शाह खपे। मेरे को अपनी मां इहा अपील करें थी पई कुर्सियत साईं मेरा ऐसे जो को आखे मेरा फैसला करे उॾाई साईं कर SB सखर DIG सखर देसी या पन्नो आकेल उहा कब्जा किते ने उहा यो शाहू है रज़ाक शाहू उन्हें कब्जा किता ना हक मायना दो मेरे को धमकियां देंदे पिन मेरे को कब्जा पे पट वेंदन ऐसे जो मुबारकपुर वाला 2 लाख गिन के नहीं माइट FAR कर पूरी मेरे को थदा पिया पट वेंदन। हाँ जो को असेडा फैसला रखिया वञे।